साईं मुरादली शाह तव्हां सही अथव असांजा असां उम्मती ही टे ज़िलनि खे खयो सभु पैसा ॾियो जॾहिं नवाब शाह लाड़काणो खैरपुर ही भला असां छा सिंध में कोन था रहूं या उहे असांखा को सोणा आहिनि सघा आहिनि उन पासे जा माण्हू महिरबानी कयो तव्हां असांजो ज़िलो त सॼो ॿुॾी वियो ख़तम थी वियो रोड बर्बाद थी विया सभु रोड मिसाल ॾिनमि ही ॿ वज़ीरनि जो ही असांजे रोड खां फिरी था वञनि पंहिंजे पासे खां वञनि त ॿधा पिया वञनि रस्ते में राति बि कोन रसनि घर अहिड़ी हालत आहिनि हेॾा खांचा मां पाण उन पासे वियो आहियां हींअर ज़िले सांगड़ में 150 काटन फैक्ट्री आहे पाकिस्तान जो सभिनी खां वधीक काटन पैदा करण वारो ज़िलो आहे ऐं 3.5 खां 4 कल हिते इन करे थो इहो ॿुधायां पताफी साहिब हिते ॾाढा पंहिंजा टैक्स बैक्स ॿुधाई विया त मुंहिंजी हू इंडस्ट्री हेतिरो थी ॾे असां त बाबा उहो त अञा ॿारनि जूं अलाए कंहिंजूं आहिनि भाण भाणारनि जूं असांजूं पंहिंजूं आहिनि असां को 4-5 अरब रुपया था ॾियूं 1% जेको रिफंड ई कोन्हे थियणो उहो असां धार ॾियूं काटन फैक्ट्रियुनि वारा GST धार ॾियूं उन में ई असांखे सही अधु पैसा रुगो असांजे ज़िले ते रखी छॾी त बि खोड़नि असां रोड ते ठाराए वञूं हींअर 3 दफ़ा पोइ दफ़ा आया सूमर वारे भाउ वीचारे मूंखे चयो जी यार तव्हांजी स्कीमूं त रख लियो आहिनि ADP था चवनि अलाए छा हुन में रखी ॾियो आहिनि मुंहिंजो सुठो आहे बाबा हाला खां सांगड़ रोड 1 किलोमीटर ठहियो आहे बाक़ी पत्थर अञा ताईं हीअं पियो आहे 3 साल थी विया खैबरनि खां वठी सांगड़ वारो सॼो रोड हींअर को 15-20 ॾींहं थिया न आयो त हिकिड़ो पत्थर लथो आहे किलोमीटर खण ते बाक़ी सॼो ईअं पियो आहे मीरपुर ख़ासि खां काज़ी अहमद ताईं हलिया वञो साईं सॼो ॾींहुं असां त मूं त फातिहा करण भत खाइणी छॾिया पंहिंजो बैटरी खे चयो मुंहिंजो ही भाड़ो ही गाॾी जीप बाबा तूं वञ पंहिंजी चेली जवाबु ॾेई हली हली रोड रस्ता आहिनि ई कोन माना कचे रस्तनि तां था हलूं तव्हां महिरबानी कयो असां तव्हांजा हींअर ताईं तादीब आहियूं भला को अपोज़िशन में बि कोन आहियूं तव्हांजी साराह बि कयूं था पोइ त घटि में घटि असां रोड त खणी छॾियो इहा त महिरबानी असां रोड ठाराए ॾियो ॿी बाक़ी असां तोबा कई हींअर ॿी पंहिंजो एजुकेशन ताईं हेल्थ ते साईं थोरो अचूं था इस्पतालनि में डॉक्टर कोन्हनि का दवा कोन्हे नीरी फिकियूं दवाऊं रखियो वेठा आहिनि सभु उहो बि को ॾियण वारो कोन्हे साईं इन खे फ़र्क़ु खे ख़तमु कयो ही ग़रीब जो ऐं असांजो पंहिंजो जेको फ़र्क़ु आहे न एजुकेशन ऐं हेल्थ जो ख़ुदा जे वास्ते इन खे ख़तमु कयो हींअर असां पंहिंजा ॿार हिते अलाए किथे किथे कॉलेजनि में लंडन पिया पढ़नि हुते हू वीचारो हिकिड़ो जेको फिके स्कूल में ॿार थो पढ़ाए हुते बि उनखे वीचारे खे मास्तर पढ़ाइण वारो कोन्हे कीअं पाण इहो फ़र्क़ु मिटाईंदासीं हिन ग़रीब जो ऐं अमीर जो हेल्थ जो बि इहो ई आहे हू वीचारो असांजे त ॿेड़ो गर्क करे हिन एरीगेशन वारे जो जेको पहिरियों चेयरमैन चीफ हो जेको हू हिकिड़ो असांखे दिलोर वटि गंढो ॾेई वियो आहे जमड़ाऊ खे 9 किलोमीटर अॻिते रहियो आहे उहो डबल ठाहिनि कोन था हू डेम ठही वियो आहे सॼो असांजो पूरो तालुको 4 वाह निकिरनि था जाम साहिब वारनि जो दिलोर माइनर दिम शाहो ऐं रिंद माइनर चइनी जा 90% ॿार वीचारा हेपाटाइटिस सी में अची विया पूरे इलाइक़े में छाकाणि त उनखे जेको हुते गंढो आयो आहे उहो सॼो डेम ठहियो पियो आहे पाणी 4 ॾींहं बि सैफुल्ला खे मिनत कयो मुंहिंजे यार महिरबानी कर भला ॿ गूंदियूं हणाए ॾे पाणी त अॻिते मटे वञे ओल्ड जमड़ाओ सॼो लटिजी वियो आहे हेॾी खाटी न को खाटी खणनि वारो केरु पाणी हींअर सैफुल्ला बि कोन्हे वेंदो सां राति जो घर को वञी मिनत कयां पहिरें 8 ॾींहं 10 ॾींहं पाणी ईंदो महीनो कोन थो अचे असांजो बौणी सुकी आहे भींग थी कंक्लूड करिए तो साईं ये चेनियन मसले हमारे वो ये लंबी चौड़ी ये दूसरी तकरीरें करनी नहीं आती हैं जिनमें वो हो कोई शेर बेहती है पांजा कमी को न जट का कमल पांजा रोड महंगाई भी ॾाढी थी आहे मां अॼु सही ॿुधायां अॼु पंहिंजे घर पुछियुमि साल ॿिनि खां पोइ मूं चयो भला इहे खीर ही तव्हां जेके हितां घुरायो था वठो था 4-5 साल पहिरियों छा हो जी 25-30 रुपया किलो खीर हो हींअर 60 थी वियो आहे पोइ चई दाल इहा 30-40 हुई इहा 100 ऐं 110 थी वई आहे माना महांगाई आहे जे साईं मुराद अली शाह ते बजट खे पोणा 6 खरब ते खणी वियो न साईं होॾां उहो बि कमु वधी वियो अथई हा ईअं कोन्हे अच्छा ॿियो साईं पंहिंजो इहो जेको 50% तरक़ियाती कमनि ते ख़र्च थिए थो 50% 50 हेल बि वरी रहिजी आहे ख़ुदा खे मञ इहे ॾे 20 करोड़ MPs खे उनखे 6 ॾिना अथई हिनखे 10 कर 10 घटि में घटि कजा इहो हा
इन महिरबानी करे त लाज़मी कजां त ही 10 करोड़ जेके आहिनि से हर MP खे मिलनि था, असां उते पंहिंजो कमु करायूं। छाकाणि त साईं पहिरें जो अच्छा इन सां साईं पाण खे हिकिड़ो ॿियो नुक़सानु अथव साईं शाह साहिबु, पाण खे हिन जो हिकिड़ो वॾो ॿियो नुक़सानु आहे। जेके 50 अरब पंहिंजा रहिया न, जेके न ख़र्च करे सघियासीं, हींअर वरी रीएस्टिमेट में इन 15 अरब वेंदा हलिया। जेका शइ अॼु रोड 60 लख जो बि ठहियो, मथे साल उहो 75 लख जो आहे। पैसा मुल्क सिंध जो ई नुक़सानु आहे न, पंहिंजो ई नुक़सानु थींदो। त इन करे जॾहिं तव्हां पैसा खपाए नथा सघो त ॿियनि खे त ॾियो वञी खपाए न, शूम थी न वियो पोइ छाजे लाइ था वियो। त इन करे साईं तव्हां इहा महिरबानी कयो। ऐं MP फंड बि अची वियो इरिगेशन वारे खे साईं इहो त केरु नोट करे हिते पाणी जे लाइ, जाम साहिबु तव्हां नोट कजो। हा न, सैफुल्ला ख़ान खे चइजां ख़ुदा खे मञ पाणी ॾे। असांजी त जेके चुंगियूं मुंगियूं थियलूं आहिनि, के मिर्च के ॿिया के टिया सभु विया सुकी, पाणी कुझु अचे। बाकी मैं अभी एक गुजारिश करूंगा, हो सकता है ये हमारी जिंदगी का तो मैं नहीं कहूंगा, पर इस असेंबली का आखिरी बजट हो, पंजों थी